ओम शांति। अजनी मिले तारीख़ है 14/3/2025। मिठा मिठा बाप तेरा चवंदा मिठे मिठे ॿार तव्हांजो चहिरो सदा ख़ुशनुमा खपे। असांखे भॻवान पढ़ाईंदा आहिनि, हीअ ख़ुशी चहिरे सां झलकणी खपे। प्रश्न: हाणे तव्हां ॿारनि जो मुख्य पुरुषार्थ छा आहे? उत्तर आहे, तव्हां सदाइनि सां चिटण जो ई पुरुषार्थ कंदा आहियो न। उन जे लाइ मुख्य आहे ही यादि जी यात्रा। सदाइनि सां छुटण जे लाइ पुरुषार्थ कंदा आहियो, उन जे लाइ मुख्य आहे यादि जी यात्रा, जंहिंसां ई विक्रम विनाश थींदा आहिनि। तव्हां प्यार सां यादि करो त ॾाढी कमाई थींदी वेंदी। सवेरे सवेरे उथी यादि में वेहण सां पुराणी दुनिया भुलिजंदी वेंदी, ज्ञान जी ॻाल्हियूं बुद्धि में ईंदी रहंदियूं। तव्हां ॿारनि खे मुख सां कोई किचड़ पटे जी ॻाल्हियूं न कढणियूं आहिनि, न ॻाल्हाइणियूं आहिनि। गीता तव्हांखे पाए करे जहान पाए छॾियो। ओम शांति। गीत जॾहिं ॿुधंदा आहियो त हुन समय कोई जो अर्थ सम्झ में ईंदो आहे ऐं ख़ुशी बि चढ़ंदी आहे। भॻवान असांखे पढ़ाईंदा आहिनि, भॻवान असांखे विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि, परंतु एतिरी ख़ुशी कोई विरले खे हिते रहंदी आहे। स्थाई उहा यादि ठहिरंदी न आहे। असां बाप जा ठहिया आहियूं, बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि। ॾाढा आहिनि जेके नशो चढ़ंदो ई न आहे। उन सत्संग आदिन में कथायूं ॿुधंदा आहिनि, उन्हनि जी केतिरी ख़ुशी थींदी आहे। हिते त बाप केतिरी सुठी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, बाप पढ़ाईंदा आहिनि, पोइ विश्व जो मालिक बि ठाहींदा आहिनि। त स्टूडेंट खे केतिरी ख़ुशी हुजणी खपे। हुन जिस्मानी पढ़ाई पढ़ण वारे खे जेतिरी ख़ुशी रहंदी आहे, हिते वारनि खे ओतिरी ख़ुशी न रहंदी आहे, बुद्धि में वेंदो ई न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि, ईअं गीत 4-5 बार ॿुधो। बाप खे भुलिजण सां ई बाप खे भुलिजण सां पोइ पुराणी दुनिया, पुराणा संबंध बि यादि अची वेंदा। अहिड़े समय गीत ॿुधण सां ई बाप जी यादि ईंदी। बाबा चवण सां वरसो बि यादि ईंदो आहे, पढ़ाई सां वरसो मिलंदो आहे न। तव्हां शिव बाबा सां पढ़ंदा आहियो सॼे विश्व जो मालिक ठहिण लाइ, त बाक़ी छा खपे। अहिड़ा स्टूडेंट खे अंदरि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। राति ॾींहुं निंड बि फिटी वञे, ख़ासि निंड फिटाए करे बि ईअं अहिड़े बाप टीचर खे यादि कंदा रहणो खपे। जीअं मस्ताना आहे न, उहो असांखे बाबा सां विश्व जी बादशाही मिलंदी आहे, परंतु माया यादि करणु न ॾींदी आहे। मित्र संबंधी आदि जी यादि ईंदी आहे, उन्हनि जो ई चिंतन रहंदो आहे। पुराणो सड़ो उहो किचिड़ो ॾाढनि खे यादि ईंदो आहे। बाप जो बतलाईंदा आहिनि त विश्व जा मालिक ठहींदा आहे, उहो नशो न चढ़ंदो आहे। स्कूल में पढ़ण वारनि जो चहिरो ख़ुशनुमा रहंदो आहे। हिते भॻवान पढ़ाईंदा आहिनि, उहो ख़ुशी कोई विरले खे रहंदी आहे, न त ख़ुशी जो पारो अथाह चढ़णो खपे। बेहद जो बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, इहे भुलिजी वेंदा आहिनि। ये यादि रहे त ख़ुशी रहे, परंतु पास्ट जा कर्म भोग ई अहिड़ा आहिनि जो बाप खे यादि कंदा ई न आहिनि। मुंहुं पोइ बि किचिड़े तरफ़ ई हली वेंदो। बाबा सभिनि जे लाइ त न चईंदा आहिनि, नंबरवार आहिनि। महान सौभाग्यशाली उहो जो बाप जी यादि में रहे। भॻवान बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, जीअं हुन पढ़ाई में रहंदो आहे न। फलानो टीचर असांखे बैरिस्टर पढ़ाईंदो आहे, वैसे हिते असांखे भॻवान पढ़ाईंदो आहे, भॻवान भगवती ठाहिण लाइ। त केतिरो नशो हुजणो खपे न। ॿुधण समय कोई खे नशो चढ़ंदो आहे, बाक़ी त कुझु बि न सम्झंदा आहिनि। बसि गुरू कयो सम्झंदा, इहा असांखे साथ वठी वेंदो, भॻवान सां मिलाईंदा। इहे त ख़ुदि भॻवान आहिनि, पंहिंजे खे मिलाईंदा आहिनि, साथ वठी वेंदा आहिनि। मनुष्य गुरू कंदा आहिनि, पाण सां मिलाईंदा आहिनि। माण्हू सोचंदा आहिनि कि गुरू करो त सम्झंदा, इहे असांखे साथ वठी वेंदा, भॻवान सां मिलाईंदा। इहे त ख़ुदि भॻवान आहिनि, बाबा पाण सां मिलाईंदा आहिनि, साथ वठी वेंदा आहिनि। मनुष्य गुरू कंदा ई इन करे आहिनि कि भॻवान वटि वञो, वो शांति धाम वठी हले, भॻवान वटि वठी हले, वो शांति धाम वठी हले।
ये बाप सम्मुख केतिरो सम्झाईंदा आहिनि तव्हां स्टूडेंट आहियो न, पढ़ाइण वारो टीचर खे त यादि करो, बिल्कुलु ई यादि न कंदा आहिनि, ॻाल्हि न पुछो। सिरा ॿार बि यादि न कंदा आहिनि। शिव बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, उहे ज्ञान जो सागर असांखे वरसो ॾींदा आहिनि। ये यादि रहे त बि ख़ुशी जो पारो चढ़ो रहे। बाबा सम्मुख ॿुधाईंदा आहिनि, पोइ बि उहो नशो न चढ़ंदो आहे, बुद्धि ॿियो तरफ़ हली वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थींदा, मां गारंटी कंदो आहियां। हिकु बाप जे सवाइ ॿियो कोई बि यादि न करो, ॿियो कंहिंखे बि। विनाश थियण वारी चीज़ खे यादि छा करिणो। हिते त कोई मरंदो आहे त 2-4 वर्ष ताईं बि हुनखे यादि कंदा रहंदा आहिनि, हुननि जो गायन कंदा रहंदा आहिनि। हाणे बाप सम्मुख चईंदा आहिनि ॿारनि खे कि मूंखे यादि करो। जो जेतिरो प्यार सां यादि कंदो बाबा खे, ओतिरो पाप कटजंदा वेंदा, ॾाढी कमाई थींदी आहे। सवेरे उथी करे बाप खे यादि करो। भक्ति बि मनुष्य सवेरे उथी करे कंदा आहिनि। तव्हां त आहियो ज्ञान वारा, तव्हांखे पुराणी दुनिया जी किचड़ पट्टी में न फसणो आहे, परंतु कई बार ईअं फसी वेंदा आहिनि जो ॻाल्हि न पुछो। किचड़ पट्टी सां निकिरंदा ई न आहिनि, सॼो ॾींहुं किचिड़ो ई चईंदा रहंदा आहिनि, ज्ञान जी ॻाल्हियूं बुद्धि में ईंदियूं ई न आहिनि। कई त अहिड़ा ॿार बि आहिनि जो सॼो ॾींहुं सर्विस में भॼंदा रहंदा आहिनि, बाबा जी जो सर्विस कंदा आहिनि, यादि बि उहे ईंदा आहिनि। हिन समय सभिनि खां जास्ती सर्विस जे तत्पर मनोहर ॾिसण में ईंदी आहे। अॼु करनाल वई, अॼु काॾे वई, सर्विस ते भॼंदी रहंदी आहे। जो आपस में लड़दा रहंदा आहिनि, उहे सर्विस छा कंदा हूंदा। बाप खे प्यारा केरु लॻंदो जो सुठी सर्विस कंदा आहिनि। दिन राति सर्विस जी चिंता रहंदी आहे। बाबा जी दिलि ते बि उहे ई चढ़ंदा आहिनि। घड़ी ईअं गीत तव्हां ॿुधंदा रहो त बि यादि रहे, कुझु नशो चढ़े। बाबा चयो अथईं कोई समय कंहिंखे उदासी अची वेंदी त रिकॉर्ड वॼाइण सां ख़ुशी अची वेंदी। ओहो, असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं। बाबा त सिर्फ़ु चईंदा आहिनि मूंखे यादि करो। केतिरी सहज पढ़ाई आहे। बाबा सुठे 10-12 रिकॉर्ड छांटे करे कढिया हुअईं कि असां वटि रहण खपनि, परंतु पोइ बि भुलिजी वेंदा आहिनि। कई त हलंदे पढ़ाई ई छॾे ॾींदा आहिनि, माया वार करे ॾींदी आहे न। बाप तमो प्रधान बुद्धि खे सतो प्रधान ठाहिण जी केतिरी सहज युक्ति ॿुधाईंदा आहिनि। हाणे तव्हांखे राइट सोचण जी बुद्धि मिली आहे। सॾ बि बाप खे कंदा आहिनि, हे पतित पावन अचो। हाणे बाबा आया आहिनि त पावन ठहिणो खपे न। तव्हांजे सिर ते जन्मांतर जे पापनि जो बोझो आहे, हुनजे लाइ जेतिरो यादि कंदव पवित्र रहंदव, ख़ुशी बि रहंदी। बस सर्विस त कंदा रहंदा आहिनि, परंतु पंहिंजो बि हिसाबु रखिणो खपे। असां बाप खे केतिरो समय यादि कंदा आहियूं। यादि जो चार्ट कोई रखी न सघंदो। पॉइंट्स त भले लिखंदा आहिनि, परंतु यादि खे भुलिजी वेंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि तव्हां यादि में इहो भाषण कंदव त फल ॾाढो मिलंदो, न त बाप चईंदा आहिनि मां ई वञी करे ॾाढनि खे मदद कंदो आहे। कोई में प्रवेश करे मां ई वञी करे सर्विस कंदो आहे। सर्विस त करणी आहे। ॾिसंदो आहे कंहिंजो भाग्य खुलण जो आहे, सम्झाइण वारे में एतिरो अक़ल न आहे त मां प्रवेश करे सर्विस करे वठंदो आहे। पोइ कोई लिखंदा आहिनि बाबा ई इहा सर्विस कई, असां में त एतिरी ताक़त न हुई, बाबा मुरली हलाई। कोई खे पोइ पंहिंजो अहंकार अची वेंदो आहे, असां अहिड़ो सुठो सम्झायो। बाबा चईंदा आहिनि मां कल्याण करण जे लाइ प्रवेश कंदो आहियां। उहे ब्रह्मणी खां बि तिखा थी वेंदा आहिनि। पोइ जंहिंजो बि कल्याण कंदा आहिनि न बाबा, उहो ब्रह्मणी खां बि तिखा थी वेंदा आहिनि। कोई ॿुधू खे भेजे ॾियो त उहे सम्झंदा आहिनि हिन सां त असां सुठो सम्झाए सघंदा आहियूं, गुण बि न आहिनि, इन सां त असांजी अवस्था सुठी आहे। कोई हेड ठही करे रहंदो आहे त ॾाढो नशो चढ़ी वेंदो आहे। ॾाढा भपके से रहंदा आहिनि, वॾा आदमियुनि सां बि तू करे ॻाल्हाईंदा आहिनि। बसि उन्हनि खे देवी चईंदा आहिनि त उन में ई ख़ुशि थी वेंदा आहिनि। ईअं बि ॾाढा आहिनि। टीचर सां त स्टूडेंट होशियारु थी वेंदा आहिनि। इम्तिहान पास कयो हूंदो त हिकु बाबा ई इम्तिहान पास कयो हुओ त हिकु बाबा ई आहे, उहा आहे ज्ञान जो सागर। हुन द्वारा तव्हां पढ़ी करे पढ़ाईंदा आहियो। कोई त सुठी रीति धारणा करे वठंदा आहिनि,
कोई भुलिजी वेंदा आहिनि। मतिलबु हिन समय सिर्फ़ु बाबा ई, हाणे त ॾाढा सारा थी विया आहिनि, हुन समय सिर्फ़ु हिकु शिव बाबा ई संपूर्ण हुया न, बाक़ी त सभु ठहनि पिया न। वॾा वॾा मुख्य ॻाल्हि, वॾी खां वॾी मुख्य ॻाल्हि आहे यादि जी यात्रा। असांजा विक्रम कीअं विनाश थियनि। कई ॿार त अहिड़ी चल हलंदा आहिनि जो बसि इहे बाबा ॼाणे ऐं उहो बाबा ॼाणे। हाणे तव्हां ॿारनि खे सजाइनि सां छुटण जो पुरुषार्थ करिणो आहे, हुन जे लाइ मुख्य आहे ई यादि जी यात्रा, जंहिंसां विक्रम विनाश थींदा। भले कोई पैसे में मदद कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि असां साहूकार ठहींदासीं, परंतु पुरुषार्थ सजाइनि सां बचण जो कंदा आहिनि न त बाप जे अॻियां सजा खाइणी पवनि। जज जो ॿारु कोई अहिड़ो कमु करे त जज खे बि लज्जा ईंदी। बाबा बि चईंदा असां जंहिंजी पालना कंदा आहियूं उन्हनि खे पोइ सजा खिलाईंदा। हुन समय कांध हेठि करे हाय हाय कंदा रहंदा आहिनि। बाबा एतिरो सम्झायो आहे, पढ़ायो आहे, असां ध्यानु न ॾिनो। बाबा सां गॾु धर्मराज बि आहे, उहो त जनम पत्री खे ॼाणंदा आहिनि न। बाबा सां गॾु धर्मराज बि आहे, उहो त जनम पत्री खे ॼाणंदा आहिनि। हाणे त तव्हां प्रैक्टिकल में ॾिसंदा आहियो, 10 वर्ष पवित्रता में हलंदा आहिनि, अचानक ई माया अहिड़ो गुस्सो लॻाए ॾींदी आहे की कमाई ई चट करे छॾी, पत ठही न। ईअं ॾाढा मिसाल थींदा रहंदा आहिनि, ॾाढा किरदा आहिनि। माया जे तूफ़ान में सॼो ॾींहुं हैरान थींदा रहंदा आहिनि, पोइ बाप खे बि भुलिजी वेंदा आहिनि। बाप सां असांखे बादशाही, बेहद जी बादशाही मिलंदी आहे, उहा ख़ुशी न रहंदी आहे। काम जे पुठियां, पोइ मोह जे पुठियां, हिन में नष्ट मोह ठहिणो पए। पतितनि सां छा दिलि लॻाइणी। हा, इहे ई ख़्यालु रखिणो आहे हिननि खे बि, असां बाप जो परिचय ॾेई उठायूं, इन्हनि खे कंहिं रीति शिवालय जो लाइक़ु ठाहियूं, अंदरि में इहो युक्ति रचूं। मोह जी ॻाल्हि न आहे, केतिरो बि प्यारो संबंधी हुजे उन्हनि खे बि सम्झाईंदा रहो, कंहिंजे बि हड्डी प्यार जी रग न वञे कंहिंजे किथे बि, न त सुधरंदा ई न, है न, सुधरंदा ई न। रहम दिलि ठहिणो आहे, पंहिंजे मथां बि रहम करिणो आहे न, पंहिंजे मथां बि रहम करिणो आहे, ॿियनि जे मथां बि रहम करिणो आहे। बाबा खे बि तरस पईंदो आहे, ॾिसणो आहे असां केतिरनि खे आप समान ठाहींदा आहियूं। बाबा खे सबूत ॾियणो खपे, असां केतिरनि खे परिचय ॾिनो, उहो बि पोइ लिखंदा आहिनि बाबा असांखे हिननि द्वारा परिचय ॾाढो सुठो मिलियो। बाबा वटि सबूत आहे तॾहिं बाबा सम्झे, हा इहे सर्विस कंदा आहिनि। बाबा खे लिखे, बाबा हीअ ब्रह्मणी त ॾाढी होशियारु आहे, ॾाढी सुठी सर्विस कंदी आहे, असांखे सुठो पढ़ाईंदी आहे। योग में पोइ ॿार फेल थी वेंदा आहिनि, यादि करण जो अक़ल ई न आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि भोजन खाईंदे आहियो त बि शिव बाबा खे यादि करो, किथे घुमणु फिरणु वेंदा आहियो शिव बाबा खे यादि करो, जरमुई जगमुई न करो। पर कोई ॻाल्हि जो ख़्यालु बि ईंदो आहे पोइ बाप खे यादि करो, त गोया कम काज जो ख़्यालु बि कयो, पोइ बाप खे यादि करणु लॻी वञो। बाबा चईंदा आहिनि कर्म त भल करो, निंड बि करो, साथ साथ इहे बि करो, कम से कम 8 घंटा ताईं अचिणो खपे। ईअं थींदो पिछाड़ी में, धीरे धीरे पंहिंजो चार्ट वधाईंदा रहो। कोई लिखंदा आहिनि 2 घंटा यादि में रहिया, पोइ हलंदे हलंदे चार्ट ढिलो थी वेंदो, उहो बि माया गुम करे ॾींदी आहे। माया ॾाढी ज़बरदस्त आहे, जो हिन सर्विस में सॼो ॾींहुं बिज़ी रहंदा आहिनि, उहे ई यादि बि करे सघंदा। घड़ी घड़ी बाप जो परिचय ॾींदा रहंदा। बाबा यादि जे लाइ ॾाढो जोर ॾींदा आहिनि, ख़ुदि बि फील कंदा आहिनि असां यादि में रही न सघंदा आहियूं, यादि में ई माया विघ्न विझंदी आहे। पढ़ाई त ॾाढी सहज आहे, बाबा सां असां पढ़ंदा बि आहियूं, जेतिरो धन वठंदा ओतिरो साहूकार थींदो। बाबा त सभिनि खे पढ़ाईंदा आहिनि, वाणी सभिनि वटि वेंदी आहे, सिर्फ़ु तव्हां न सभु पढ़ंदा, वाणी न वेंदी त चिलाईंदा आहिनि। कई त पोइ ईअं बि आहिनि जो ॿुधंदा ई न आहिनि, ईअं ई हलंदा रहंदा आहिनि। मुरली ॿुधण जो शौक़ु हुजणो खपे, गीत केतिरो फर्स्ट क्लास आहे। बाबा असां पंहिंजा वर्स वठण आया आहियूं, चईंदा बि आहिनि बाबा जीअं आहियां तीअं आहियां, काली कहिड़ी बि आहियां,
कहाणी कहिड़ी बि आहे तव्हांजी आहे उहा त ठीकु आहे, परंतु छी सां त सुठो ठहिणो आहे न। सॼो मदार योग ऐं पढ़ाई ते आहे। बाबा जो ठहिण खां पोइ इहो वीचार हर ॿार खे अचिणो खपे कि असां बाप जा ठहिया आहियूं त स्वर्ग में हलंदा ई परंतु असां स्वर्ग में छा ठहिणो है न। बाप जो ठहिण खां पोइ इहो वीचार करे ॿारनि खे अचिणो खपे कि असां बाप जो ठहिया आहियूं त स्वर्ग में हलंदासीं ई, परंतु असां स्वर्ग में असां छा ठाहींदासीं बि सोचणो आहे। सुठी रीति पढ़ो, दैवी गुण धारण करो। बंदर ई बंदर हूंदा त छा पद पाईंदा, हुते बि त प्रजा नौकर चाकर सभु खपे न। पढ़े वेझे अॻियां अनपढ़ा भरी डोईंदा आहिनि। जेतिरो पुरुषारत कंदा ओतिरो सुठो सुख पाईंदा। अच्छा धनवान ठहींदा त इज़त ॾाढी थींदी। पढ़ण वारी जी इज़त सुठी थींदी आहे। बाबा त राय ॾींदा रहंदा आहिनि, बाप जी यादि में शांती में रहो, परंतु बाबा ॼाणंदा आहिनि सम्मुख रहण वारनि सां त दूरि रहण वारा ॾाढो यादि में रहंदा आहिनि ऐं सुठो पद पाए वठंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि ईअं थींदो आहे। कोई भगत सुठा फर्स्ट क्लास हूंदा आहिनि जो गुरू खां बि जास्ती यादि में रहंदा आहिनि, त जो ॾाढी सुठी भक्ति कंदा आहिनि उहे ई हुते ईंदा। हाणे भगत आहिनि न सन्यासी आदि न ईंदा, सभी भगत आहिनि न हुते सन्यासी आदि न ईंदा। सभी भगत भक्ति कंदे कंदे अची वेंदा। सभी भक्त भक्ति कंदे कंदे अची वेंदा। बाबा केतिरो क्लियर करे सम्झाईंदा आहिनि, तव्हां ज्ञान उठायो था सिद्ध थींदो आहे, तव्हां ॾाढा भक्ति कई आहे। जास्ती भक्ति करण वारा जास्ती पढ़ंदा, कम भक्ति करण वारा कम पढ़ंदा। मुख्य महिनत आहे यादि जी। यादि सां विक्रम विनाश थींदा। ॾाढो मिठो बि ठहिणो आहे। अच्छा मीठी मीठी सिकियल ॾे ॿारनि प्रति मीठी मीठी सिकियल ॾे सर्विसेबल वफ़ादार फरमान बरदार ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहाननि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, केतिरो बि कोई प्यारो संबंधी हुजे हुन में मोह जी रग न वञणी खपे। नष्ट मुंहुं ठाहिणो आहे, युक्ति सां सम्झाइणो आहे, पंहिंजे मथां ऐं ॿियनि जे मथां रहम करिणो आहे। बाप ऐं टीचर खे ॾाढो प्यार सां यादि करिणो आहे। नशो रहे। असांखे भॻवानु पढ़ाइनि था, विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। घुमंदे फिरते यादि में रहणो आहे। झरमुई जगमुई न करिणो आहे। वरदान अविनाशी रूहानी रंग द्वारा सच्ची होली द्वारा बाप समान स्थिति ते अनुभवी ठहो। तव्हां परमात्मा रंग में रंगी हुई होली आत्मा आहियो। संगम युग होली जीवन जो युग आहे। जॾहिं अविनाशी रूहानी रंग लॻी वेंदो आहे त सदाकाल जे लाइ बाप समान ठही वेंदा आहिनि। त तव्हांजी होली आहे संग जे रंग द्वारा बाप समान ठहिणु। अहिड़ो पको रंग हुजे जो ॿियनि खे बि समान ठाहे ॾे। हर आत्मा ते अविनाशी ज्ञान जो, यादि जो, अनेक शक्तियुनि जो, गुणनि जो, श्रेष्ठ वृत्ति दृष्टि शुभ भावना शुभकामना जो रूहानी रंग चढ़ायो। कहिड़ो कहिड़ो रंग चढ़ाइणो आहे? ज्ञान जो, यादि जो, अनेक शक्तियुनि जो, गुणनि जो, श्रेष्ठ वृत्ति दृष्टि भावना शुभकामना जो रंग चढ़ायो। स्लोगन आहे दृष्टि के अलौकिक मन खे शीतल। दृष्टि के अलौकिक मन खे शीतल, बुद्धि खे रहम दिल ऐं मुख खे मधुर ठाहियो। छा ठाहिणो आहे? दृष्टि खे अलौकिक, मन खे शीतल, बुद्धि खे रहम दिल, मुख खे मधुर ठाहियो। अव्यक्त इशारो सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। सत्यता जी शक्ति स्वरूप थी करे नशे सां चओ, नशे सां ॾिसो। असां ऑलमाइटी गवर्नमेंट जा अनुचर आहियूं। हिन स्मृति सां अयथार्थ खे यथार्थ में लाहिणो है न। असां ऑलमाइटी गवर्नमेंट जा अनुचर आहियूं। हिन स्मृति सां अयथार्थ खे यथार्थ में लाहिणो आहे।
सत्य खे प्रसिद्ध करणो आहे न कि छुपाइणो आहे, लेकिन सभ्यता सां गॾु नशो रहे। असां शिव जी शक्ति आहियूं। हिम्मत ई शक्ति, मदद ई सर्वशक्तिवान। त सत्यता जी शक्ति जो रूप थी करे नशे सां चओ, नशे सां ॾिसो। सभ्यता सां गॾु सत्य खे प्रसिद्ध करणो आहे न कि छुपाइणो आहे, लेकिन सभ्यता सां गॾु नशो रहे। असां शिव जी शक्ति, हिम्मत ई शक्ति, मदद ई सर्वशक्तिवान। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।